सभागी आहे उहा माउ जंहिंखे दोदे जहिड़ा दिलेर पुट हुजनि। ॻाल्हि कंदा आहिनि त सिंध में हिकु राजा हुक्मरानी कंदो। भूंगर खे ॿ पुट हुया, जनेसर ऐं दोदो। जनेसर धारी ज़ाल मां हुयो ऐं दोदो ॾारी पुटरी मां। बीमारी या कंहिं जंग सबबु बादशाह इंतकाल करे वियो। बादशाह जी वफ़ात खां पोइ चङनि सोचियो त हाणे नईं हुक्मरान जी ज़रूरत आहे ऐं चनेसर ई सभ खां मुनासिब आहे। चनेसर चयो, मां मां खां पुछी अचां थो। चनेसर जी इन ॻाल्हि ते चङनि खे ॾाढी मठियां लॻी ऐं उन्हनि आख़िरकार दोदे खे पॻ ॿधाइण जो फ़ैसिलो कयो। जॾहिं इहा ख़बर चनेसर खे पई त खेसि ॾाढी कावड़ लॻी ऐं बदिले वठण लाइ दिल्ली जे हाकिम अलाउद्दीन ॾे रवानो थियो। Your Majesty, I implore you, help me reclaim my rightful place. चनेसर जी दरख़्वास्त ते अलाउद्दीन पंहिंजी ताक़तवर फ़ौज सां सिंध ते काह कई। खेसि तमामु घणो नुक़सानु पहुतो, पर अफ़सोस त दोदो विढ़ंदे विढ़ंदे सिंध तां क़ुर्बान थियो।